Class now, Mazmun Razi, Unit 2, Lesson 14. To find logarithms and anti-logarithms by using calculator. Calculator जो इस्तेमाल कंदे अदद जो लागरथम ऐं ज़िद लागरथम मालूम करण। आऊं आहियां राज़ी जो उस्ताद राशिद अली, सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार। ॿारो पोएं लेक्चर में असां एंटी लागरथम पढ़ियोसीं ऐं असां इहो बि सिखी वरितो हुयोसीं त जदवल जे वसीले कहिड़े तरीक़े सां कंहिं बि अदद जो एंटी लागरथम कीअं फाइंड आउट कबो आहे। हाणे असां हिकिड़ो हिते मिसाल करे ॾिसंदासीं। हाणे असां वटि मिसाल आहे फाइंड द नंबर हुज लागरथम इज़ 1.3247। हाणे हिकिड़ो अदद आहे जंहिंजो लागरथम फाइंड आउट थियल आहे, ठीकु आहे, हीअ आहे। हाणे उहो अदद मालूम करणो पवंदो। हाणे उहो अदद कहिड़ो हूंदो असांखे कीअं ख़बर पवंदी त हिन अदद जो असांखे छा करणो पवंदो, एंटी लाग फाइंड आउट करणो पवंदो। त उन जे लाइ असां लिखंदासीं त लेट x इज़ इक्वल टू एंटी लॉग, ॿारो सभ खां पहिरियों लिखंदासीं त लेट x इज़ इक्वल टू एंटी लॉग ऑफ 1.3247। हाणे जेको पहिरियों नंबर स्टेप आहे असां हुन में छा लिखंदासीं त डिटरमाइन कैरेक्टरिस्टिक एंड मेंटिसा। हिते ॾिसो त पोइ हिते असां इहा शइ पढ़ी आया आहियूं त हिन जे अंदरि कैरेक्टरिस्टिक कहिड़ो आहे, मेंटिसा कहिड़ो आहे। जेको इंटीग्रल पार्ट आहे यानी जेको 1 आहे उहो असांजो कैरेक्टरिस्टिक आहे ऐं जेको फ्रैक्शनल पार्ट आहे ॾहाई खां बाद में जेको पार्ट आहे उहो असांजो मेंटिसा आहे। त पोइ असां हिते लिखंदासीं त कैरेक्टरिस्टिक इज़ 1, कैरेक्टरिस्टिक इज़ 1 त बराबरि ॾींदासीं 1, पोइ हिते कामा ॾींदासीं, पोइ लिखंदासीं त मेंटिसा इज़ इक्वल टू 3247, अहिड़े तरीक़े सां, यानी 3247 थियो। हाणे जेको ॿियो नंबर स्टेप आहे उहो कहिड़ो आहे, उहो असां लिखंदासीं त डिटरमाइन दी रो। हाणे असां कीअं डिटरमाइन कंदासीं, कीअं ॻोल्हींदासीं त रो कहिड़ी आहे। हाणे उन जे लाइ असां छा कंदासीं त मेंटिसा जा जेकी पहिरियां 4 डिजिट आहिनि उन्हनि ते असां नज़र रखंदासीं, पर हिते असांखे गिवन ई 4 आहिनि, ठीकु आहे। त पहिरियां 2 जेके डिजिट आहिनि उहे असांखे छाजे बारे में ॿुधाईंदा आहिनि, रो जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। यानी असां पोइ चवंदासीं त रो इज़ 32, यानी 32 नंबर रो आहे हिते, रो इज़ 32। हाणे हेॾां 32 रो किथे पई आहे, हिन साइड ॾिसंदासीं 27 28, उहो ही अथव 32 नंबर रो, ठीकु आहे। ॾिसो हींअर असांखे ही 32 नंबर रो मिली वई, ठीकु आहे ॿारो। हाणे असां वटि जेको टियों नंबर स्टेप आहे उहो कहिड़ो आहे, त टियों नंबर स्टेप आहे त लोकेट कॉलम्स। हिते कॉलम्स मूं छो लिखियो आहे, मूं कॉलम्स हिते इन करे लिखियो आहे त हिकिड़ो जनरल कॉलम्स आहिनि उहे हीअ आहिनि, ठीकु आहे, जेके 0 खां 9 ताईं हलनि था, ॿिया आहिनि मीन डिफरेंस वारा कॉलम जेके 1 खां वठी 9 ताईं हलनि था, ठीकु आहे। त उन जे लाइ जेको टियों नंबर जेको डिजिट हूंदो उहो असांखे छा जे बारे में ॿुधाईंदो, कॉलम जे बारे में। त पोइ असां लिखंदासीं कॉलम इज़ 4, लिखंदासीं त कॉलम इज़ 4, पोइ ॾींदासीं कामा, त कॉलम 4 कहिड़ो थींदो हिते, उहो ही जेको आहे उहो, ठीकु आहे, अची वियो। पोइ हाणे असां ॾिसंदासीं मीन डिफरेंस वारो जेको कॉलम आहे उहो कहिड़ो आहे, उहो किथां ख़बर पवंदी, जेको चोथों नंबर डिजिट हूंदो उहो असांखे ॿुधाईंदो, यानी असांखे 7 नंबर आहे इहो। त कॉलम कहिड़ो अथव, मीन डिफरेंस जो कॉलम थींदो 7। त पोइ असां हिते लिखी ईंदासीं त MD कॉलम यानी मीन डिफरेंस कॉलम इज़ 7। हाणे जेको चोथों नंबर स्टेप उहो आहे त एड दी वैल्यूज़ ऑफ रो एंड कॉलम्स। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त रो ऐं जनरल कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू हासिल थी ऐं ॿी वैल्यू जेका रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम्स जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू हासिल थी उन ॿिन्ही खे एड करणो पवंदो असांखे, ठीकु आहे। त पहिरियां असां ॾिसंदासीं त रो ऐं कॉलम जे इंटरसेक्शन सां जेका वैल्यू मिली उहा कहिड़ी आहे, उहा 2109। त हिते असां छा लिखोसीं त 2109, हिते असां प्लस जी साइन ॾिनीसीं ऐं ॿी जेका वैल्यू असांखे मिली उहा छाजे हिसाब सां मिली, असांखे रो ऐं मीन डिफरेंस जे कॉलम जे इंटरसेक्शन सां मिली, उहा घणी आहे, उहा आहे 3। त हिते प्लस ॾींदासीं 3, ठीकु आहे। पोइ छाजे बराबरि थींदो इहो, असां जोड़ कंदासीं छा के 2109 खे ऐं 3 खे, पोइ छाजे बराबरि थी वेंदा, इहे बराबरि थी वेंदा
2112 जे यानी 2112 जे 2112 जे। हाँ जो पंजो नंबर जो स्टेप है तो पुट दी डेसिमल। हाँ डेसिमल पुट करण जा असां ॿ जेके जनरल रूल पढ़िया आहियूं। हिकिड़ो जेको आहे कैरेक्टरिस्टिक पॉजिटिव जे लाइ हुयो ऐं ॿियो हुयो कैरेक्टरिस्टिक नेगेटिव जे लाइ। हाणे हिते कहिड़ो रूल अप्लाई थींदो जेको रूल नंबर 1 हुयो उहो जेको हुयो कंहिंजे लाइ जेका n जी वैल्यू हुई उहा पॉजिटिव हुई यानी हिते n जी वैल्यू आहे 1 त उते रूल कहिड़ो हुयो n+1 वारो जेको रूल आहे उहो इस्तेमालु थींदो। हाणे हिते छा आहे n+1 हिते n जी वैल्यू घणी आहे n माना कैरेक्टरिस्टिक जी वैल्यू उहा आहे 1+1। हाणे हिते असांखे 2 जेको आहे आंसर मिलियो। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त जेको इंटीग्रल पार्ट हूंदो त उन जे अंदरि 2 डिजिट अची वेंदा। त हाणे हिते घणो आहे हाणे 2112 त उसूल थो चए त उन जे अंदरि 2 डिजिट ईंदा त पोइ हिते असां ॾहाई किथे रखूं असां ॾहाई पहिरियों 2 डिजिटनि खां बाद में रखंदासीं यानी हिते थींदो त 21.12। अहिड़े तरीक़े सां इहो जेको रिक्वायर्ड नंबर थी वियो त असां लिखंदासीं त एंटीलॉग ऑफ कंहिंजो 1.3247 इज इक्वल टू छा आयो 21.12। इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां टॉपिक आहे टू फाइंड लॉग एंड एंटीलॉग ऑफ अ नंबर बाय यूज़िंग कैलकुलेटर। कैलकुलेटर जो इस्तेमालु कंदे अदद जो लागरथम ऐं ज़िद लागरथम मालूम करणु। हाणे असां वटि मिसाल आहे बाय यूज़िंग कैलकुलेटर डिटरमाइन द वैल्यू ऑफ लॉग 41,230। हाणे हिते चए पियो त 41,230 जो लागरथम ॻोल्हियो कैलकुलेटर जे वसीले सां। हाणे सभु खां अवल तव्हां वटि कैलकुलेटर हुजे ठीकु आहे। हीअ ॾिसो त मूं वटि हीउ कैलकुलेटर पियो आहे सही आहे। हाणे आउं इन जे वसीले तव्हांखे लागरथम जी वैल्यू कीअं फाइंड आउट कबी आहे इहो सेखारींदुसि सही आहे। सभु खां पहिरियों असां लिखी वेंदासीं त लेट लॉग 41,230 लिखी वियासीं। हाणे जेको पहिरियों नंबर असां वटि स्टेप हूंदो उहो कहिड़ो हूंदो त असीं छा कंदासीं कैलकुलेटर जी जेकी लॉग वारो ही बटन आहे उन खे प्रेस कंदासीं त असां हिते लिखूं था त प्रेस लॉग की। हाणे असां छा कयोसीं त लॉग वारे बटन खे जीअं ई प्रेस कयोसीं हिते लॉग अची वेंदो। ॾिसो हिते ज़ाहिर थिए पियो न इहो ज़ाहिर थींदो तव्हांजे कैलकुलेटर ते ठीकु आहे। त उन खां बाद में ॿियो नंबर जेको स्टेप हूंदो उन में छा करिणो आहे असांखे त असां लिखंदासीं त राइट द गिवन नंबर इन पेरेंथेसिस यानी ॾिंगियुनि में। हाणे ईअं कीअं थींदो त सभु खां पहिरियों असां ॾिंगी स्टार्ट कंदासीं यानी हीअ जेका आहे न उहो हीअ ओपन हूंदी आहे ब्रैकेट उनखे क्लिक कंदासीं ठीकु आहे। उनखे क्लिक कयोसीं पोइ असां जेका वैल्यू आहे 41,230 लिखंदासीं। पहिरियां 4 बटन खे प्रेस कंदासीं पोइ 1 खे पोइ 2 खे पोइ 3 खे पोइ 0 खे पोइ जेका आहे न जेका ब्रैकेट आहे उनखे ओवर करे छॾींदासीं यानी हीअ वैल्यू जेका असां लिखी छॾींदासीं ठीकु आहे ॿिए स्टेप में पर ॾिंगियुनि में लिखबी यानी पेरेंथेसिस जे अंदरि लिखबी। तव्हां इहा लिखे छॾी। टियों नंबर जेको स्टेप आहे तव्हांखे छा करिणो आहे 3 नंबर स्टेप में तव्हां ईअं कंदो त प्रेस इक्वल की तव्हांजे कैलकुलेटर ते हीअ जेका साइन हूंदी न तव्हां उनखे क्लिक कंदो पोइ तव्हांजे कैलकुलेटर जी स्क्रीन ते जेको आहे न इन जो आंसर अची वेंदो। जीअं हिते आंसर अची वियो आहे अहिड़े तरीक़े सां जेको हेठां आंसर अची वेंदो उहो कुझु हिन तरीक़े सां हूंदो 4.6152133348। पर तव्हां जेको वैल्यू कोन खणंदव ॾहाई खां पोइ 4 या 5 दर्जा मैक्सिमम खणी सघोसि था बसि वधीक न खणिजो घटि मां घटि 4 लाज़मी अॻिते तव्हांजी दिलि आहे पर असां हिते खणंदासीं बसि 4 दर्जा खोड़ आहे। त पोइ असांजो आंसर छा बीठो असां हिते लिखंदासीं त लॉग 41,230 इज़ इक्वल टू 4.6152 इहो असांजो आंसर थी वियो। अहिड़े तरीक़े सां कैलकुलेटर जे वसीले जेको आहे लॉग जी वैल्यू फाइंड आउट कबी आहे। सभु खां पहिरियों छा कयोसीं लॉग जी की खे प्रेस कयोसीं पोइ असां नंबर लिखियोसीं पोइ इक्वल जी साइन खे क्लिक कयोसीं असांजो जवाबु असांखे मिली वियो बसि एतिरी ॻाल्हि हुई। ॿारो हींअर असां कैलकुलेटर खे इस्तेमालु कंदे एंटी लॉगरथम जी वैल्यू फाइंड आउट कंदासीं। असां वटि मिसाल आहे बाय यूज़िंग कैलकुलेटर डिटरमाइन द वैल्यू ऑफ एंटी लॉग 4.6152133335।
हाणे सब खां पहिरियों असांखे छा करणो पवंदो त असां हिते लिखंदासीं त लेट एंटीलॉग पोइ वैल्यू जेका हूंदी उहा लिखी वेंदासीं 4.61521335 साॻे वांगुरु ही असां वटि साइंटिफिक कैलकुलेटर आहे ठीकु आहे। हाणे हिन में ही जेको बटन आहे इहो आहे जेको आहे कॉमन लागर सम्झो ठीकु आहे। जेको ही एलियन वारो बटन आहे इहो अथव छाजो नेचुरल लागर सम्झो। हाणे असां जेको आहे न कॉमन लागर सम्झे अंदरि पढ़ी रहिया आहियूं ठीकु आहे। हाणे सभु खां अवल असां छा कंदासीं त हिन में ही फर्स्ट फंक्शन जेको आहे ही आहे जेके अछा बटन आहिनि हिते जेके अछा बटन आहिनि सिंपली बटन जे मथां अछा अखर लिखियल आहिनि उहे छाजो फर्स्ट फंक्शन थी वियो। ऐं उन खां बाद में हिननि अछनि बटन जे मथां उहो फिका जेके ही लेटर लिखियल अथव साइन जे मथां -1 काज जे मथां -1 लॉग जे मथां 10 ते पावर x पियल अथव ऐं वरी ई ते पावर जेको x पियल अथव फिकनि अखरनि में इहो जेको आहे न सेकेंड फंक्शन आहे। हाणे हीउ जेको लॉग आहे त मथे अथव एंटी लॉग। हाणे इहे शयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं पवंदियूं। पर हाणे असांखे हीउ जेको आहे न फिका अखर किथां मिलंदा इन जे लाइ असांखे सभ खां पहिरियों छा करणो पवंदो असां हिते लिखंदासीं त जेको पहिरियों नंबर हाणे स्टेप ईंदो त असां लिखंदासीं त प्रेस शिफ्ट की। असां जीअं ई शिफ्ट की दबाईंदासीं जो मक़सदु आहे असां किथे पुॼी वियासीं सेकेंड फंक्शन में अची वियासीं। त शिफ्ट की किथे आहे हाणे ही हिते पई अथव शिफ्ट की मथां लिखियो पियो अथसि जीअं हिन खे क्लिक कयोसीं त शिफ्ट खे जीअं क्लिक कंदासीं त पोइ इन जो मक़सदु इहो थियो त हाणे अछा बटन जेके आहिनि हाणे उहे न हाणे फिका बटन हिते अची विया ठीकु आहे। उन खां बाद में असां छा कंदासीं तवजो ॾियो ॿियो नंबर जेको स्टेप आहे त प्रेस लॉग की। प्रेस लॉग की पर शिफ्ट दबायल ज़रूरु हुजे। हाणे जीअं असां लॉग की जॾहिं दबाईंदासीं त पोइ तव्हांजे कैलकुलेटर ते छा ज़ाहिर थींदो हाणे 10 अची वेंदो 10 जे मथां जेको पावर आहे न किथे किथे जेको आहे 10 जे मथां हिन तरीक़े सां अची वेंदो अथव यानी बेस 10 जे मथां पावर वग़ैरह अची वेंदा आहिनि एंटी लॉग लिखण सां। हाणे जेको टियों नंबर स्टेप हूंदो असां वटि उहो कहिड़ो हूंदो हिते जेको टियों नंबर स्टेप ईंदो उहो इहो हूंदो त राइट द गिवन वैल्यू। राइट द गिवन वैल्यू इन पेरेंथेसिस यानी ॾिंगियुनि में इन पेरेंथेसिस ॾिंगियुनि में असांखे इहा वैल्यू लिखणी पवंदी। हाणे असां छा कंदासीं इन जे लाइ त शिफ्ट दबायल आहे लॉग खे क्लिक करे छॾियो आहे उहो ही जेका आहे ॾिंगी जेका स्टार्ट थिए थी लेफ्ट यानी जेको स्मॉल ब्रैकेट स्टार्ट हिते क्लिक कंदासीं ॾिंगी स्टार्ट थी वई पोइ असां वैल्यू लिखी वेंदासीं 4 पियो आहे बटन हिते 4 वरी पॉइंट ही 6152 सो ऑन अहिड़े तरीक़े सां जेके सभु जेके नंबर आहिनि असां लिखी वेंदासीं पोइ ही जेका आहे पेरेंथेसिस खे बंदि करे छॾींदासीं। ऐं लास्ट में जेको चोथों नंबर स्टेप आहे असां छा कंदासीं चौथे नंबर स्टेप ते असांखे प्रेस इक्वल की जी सभिनी खे ख़बर हूंदी उहा हिन तरीक़े सां हूंदी आहे। इन खां बाद में छा थींदो तव्हांखे जेको आहे आंसर मिली वेंदो। हाणे आंसर छा मिलंदो उहो मां हिते लिखी थो वञा। हाणे कैलकुलेटर जी स्क्रीन ते जेको आंसर असांखे मिली वेंदो उहो थींदो 41203 इज़ इक्वल टू 41203.000 अहिड़े तरीक़े सां बाद में अॻिते वरी 2 अची थो वञेसि। आंसर हिते छा थी वियो 41203 हीअ जेको असां हिनखे राउंड ऑफ करे छॾियोसीं ऐं हीअ जेके पॉइंट खां बाद में जेके ॿुड़ियूं आहिनि असां उहे ख़तमु करे छॾियोसीं। आंसर छा बीठो 41203 उहो नंबर आहे जंहिंजो लागार्थम जेको आहे उहो ही आहे ठीकु आहे। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अला वाही।